मेहमानों, मुआज़िज़ साईं इमदाद मोहम्मद शाह जा रुफ़क़ा, चाहींदड़, क़ौमी कारकुन, नौजवान, दोस्त, सभु अज़ीज़, अस्सलामु अलैकुम जी। असांखे ॿुधायो वियो त हीअ सूफ़ी राग जी महफ़िल आहे, पर हाणे सभिनी कुझु फ़रमायो आहे, असीं बि फ़रमाए था। महिरबानी। आऊं सम्झां थो त अॼु साईं इमदाद मोहम्मद शाह जी हवाले सां ॾींहुं आहे, उन करे उन जे चंद यादगिरियुनि खे दोहिराइजे त उहो वधीक बहितर थींदो। साईं खे जेतिरे क़दुरु मूं नंढपण खां ॾिठो ऐं जीअं ख़ानदान में असां सां कीअं आयो त हू सख़्तु डिसिप्लिन जो क़ाइल हो। फैमिलीअ जे अंदरि असां कैडेट कॉलेज पिटारो में पढ़ंदा हुआसीं, असीं सभु भाउर पढ़ंदा हुआसीं। उते काफ़ी सख़्ती हूंदी हुई, पर उन खां घर में असांजे वधीक सख़्ती हूंदी। उन वक़्तु उहे असांखे ॻाल्हियूं वणंदियूं कोन हुयूं त यार हुते बि वणंदा मुसीबत में, हिते घर में था अचूं त उन खां पोइ बि आज़ादी कान थींदी। पर पोइ वॾी उमिरि में असां महसूसु कयो त जेके उहा असांजी सख़्ती हुई, उहा ई असांजी तरबियत, उहा ई असांखे कमु आई, जेका असांखे सख़्ती मिली, जेका उन मां असीं पची रहियासीं। त हिकिड़ी ॻाल्हि त बहसियत वालिद जे इहे मुंहिंजूं ऑब्ज़र्वेशन्स आहिनि। उन खां पोइ समाजी ख़िदमत जो जज़्बो सभिनी खे ख़बर आई, सभु इलाइक़े जा तर जा माण्हू आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त ॿियो आहे त साईं इमदाद मोहम्मद शाह बहसियत सियासतदान, साईं इमदाद मोहम्मद शाह सियासत में रुगो हिकिड़ी सियासी जमायत में वियो हो, अवामी लीग में। ऐं बंगाल जे विरहाइजण खां पोइ हुनजो कंसीडर्ड ओपिनियन हो आख़िरी ज़िंदगी जे हिस्से ताईं त हिन मुल्क में जमहूरियत कॾहिं बि कान ईंदी। पोइ तव्हां पॉलिटिक्स में छो आहियो? चओ मूंखे शौक़ु कोन्हे, मूंखे समाजी ख़िदमत जो शौक़ु आहे, उन जे करे आउं सम्झां थो त सियासत में ईंदुसि त बहितर समाजी ख़िदमत करे सघंदुसि। बाक़ी इन मां को चए को ॿूटो भरंदो हिन मुल्क में, उहो कोन ईंदो। इहो हुनजो ओपिनियन। जमहूरियत अचणी हुजे हा, हुनजो चवण हुजे जमहूरियत हुजे हा त बंगाल खे टोड़ीनि कोन, जमहूरियत हिते कान ईंदी, सॼी उमिरि भर करे। इहे हुनजा ज़िंदगीअ जे उन दौर खां वठी शुरू थिया ज़िंदगीअ जे आख़िरी हिसे ताईं। सियासत ई चवंदो भई सियासत वञण लाइ थो करे, मूंखे समाजी ख़िदमत जो शौक़ु आहे। ऐं चाहियां थो त स्कूल खुलनि, इस्पतालूं खुलनि, रोड ठहनि, तरक़ी थिए। अगरि असीं घणी सियासी सुजाॻी या का मथे नथा पैदा करे सघूं, पर समाजी ख़िदमत जे ज़रिए कंहिं न कंहिं हद ताईं असीं सुजाॻी पैदा थी वेंदी। असांजा माण्हू सुधरंदा, पढ़ंदा, लिखंदा, मयार ज़िंदगी हुननि जो बुलंद थींदो, तरक़ी कंदा। इहो ई असांजी ख़िदमत हूंदी। त इहो हुनजो ओपिनियन। ऐं जीअं फिदा साहब ॿुधायो त हू आम तौर ते पेसिमिस्ट हो, यानी पर प्रैक्टिकल तमामु घणो हो, अमली बि हो। पेसिमिस्टिक पहिरियों साईं जी एन सैद ऐं साईं इमदाद मोहम्मद शाह जी असां रूबरू गुफ़्तगू ॿुधी, उहा बि अॼु हिते महफ़िल में ॿुधाइणु ज़रूरी आहे, छो त इहे ॻाल्हियूं हर कंहिंखे ख़बर कोन हूंदियूं। काफ़ी ॻाल्हियुनि ते हिन मुल्क जे, असांजे माण्हुनि ते, इन ते कंसीडर्ड सभिनी ते इन ते गुफ़्तगू थींदी। बाबा ॿुधाईंदो त बाबा असां में ही न आहे, असां में ही कोन्हे, हिन मां ही कोन्हे, ही कोन्हे, नेगेटिव घणियूं करे माना मनफ़ी ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं जेके असांजी क़ौम जूं बाबा कंदो। साईं जी एन सैद हमेशह ऑप्टिमिस्टिक हूंदो, हर नाउमीदीअ मां बि उमीद ॻोल्हींदो। हू चवंदो न इन मां बहितरी थींदी, अलाह असांजी मदद कंदो, ईअं कंदो, उहो कंदो। पोइ सम्झंदो साईं जी एन सैद जो चवण त बाबा तूं पेसिमिस्टिक आहीं, ऐं ऑप्टिमिस्टिक आहीं। हा, इहा सिधी, तूं पेसिमिस्टिक आहीं, ऐं ऑप्टिमिस्ट आहियां, ऐं हर ऊंदहि मां बि रोशनीअ तिरवेरो ॻोल्हींदुसि। मुंहिंजो इहो सोच, इहा सोच हुई जेके
रूबरू हुनजी गुफ़्तगू ऐं टियों आउं नंढो हुउसि पर ॿुधण वारो हुउसि जो अॼु मूंखे यादि आहे जो तव्हांखे ॿुधायां पियो। त इहे उहे ॻाल्हियूं आहिनि, पर ज़िंदगीअ में घणे हद ताईं असां जेको ॾिठो त तमामु घणो प्रैक्टिकल ऐं ऑनेस्ट। मतिलबु आउं तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त असांजे नवाब शाह जो घरु हूंदो हो जेको, त ॿियूं त सभु शयूं असांजियूं मेंटेन बिल बिजलीअ जा हूंदा, पर उहो 71 खां वठी मूंखे हिकिड़े भेरे खोलियोसीं त सभु जेके टीवी लाइसेंस हुआ उहे बि असांजा मेंटेन हुआ, उनजी फीस पीरियड हुई। असांखे गाॾी, मूंखे यादि आहे त गाॾी मूं हलाइण चाहिए अथई, शौक़ु हो मूंखे। ऐं पिटारो मां पढ़ी इंटर खां पोइ मूंखे चई त हाणे तूं जॾहिं उमिरि थिए पोइ तूं डिमांड कजांइ त तव्हां गाॾी हलाइणी आहे या न। जॾहिं एज थी जेॾी महिल इहा एज थी त आउं ड्राइविंग हलायां त उन टाइम ते मूंखे चयईं त बाबा ही आहे, पर पहिरीं तूं लर्निंग लाइसेंस वठि। लर्निंग लाइसेंस वरितो, ड्राइवर खे चयईं त हाणे हिनखे सेखार। उन खां पोइ मुंहिंजो वरी टाइम जॾहिं पूरो थियो उन खां पोइ मूंखे पको लाइसेंस मिलियो। ऐं उन सां ऐं मूंखे चवंदो हो जेॾी महिल गाॾी चवंदा आहियूं ड्राइविंग छो था करियो, जेॾी महिल तव्हांजो रेडियो जो लाइसेंस न आहे ठहियल, गाॾीअ जे रेडियो जो लाइसेंस न आहे ठहियल, त को रस्ते जो में पुलिस वारो टके जो बि तव्हांखे इहो बीहारे ऐं 4 रुपया फीस हूंदी रेडियो लाइसेंस जी, 4 रुपया हूंदी, त उहा 2 रुपया या 4 रुपया उहा लाइसेंस फीस जेका हूंदी उहा पीआरियो। इन जे लाइ न तव्हांखे को इज़त वारो माण्हू। तो इहे हुन जूं अमली ज़िंदगीअ में पंहिंजी ऑनेस्टीअ में ईमानदारी सां। ऐं यादि आहे त मूंखे त आउं 82 खां वठी 86 ताईं हिते नवाबशाह ज़िले में रहियो हुउसि। जॾहिं इंटरमीडिएट खां पोइ मूं हिते अची पंहिंजे हिते वालिद साहब जो कारोबार ज़मीनदारी वग़ैरह संभाली। मूंखे ईंदो त कुझु कोन हो, पर वेंदो हुउसि ज़मीननि ते। त उन वक़्तु जेॾी महिल ज़मीनदारीअ जो जेको सॼो सेटअप हो त उन में उन मूंखे उमूमन पुछंदो, बाबा भई ज़मीन ते छा ॾिठी, बाबा फलाणो फलाणे पासे वई, कहिड़े कहिड़े पासे वई, बाबा हिन रोड ते ॾिठो आहे, हा बाबा। उन खां पोइ जेको आहे बाबा हिन रोड ते या रस्ते ते रस्ते ते वई त कहिड़ो फसल कहिड़ो हो, बाबा फसल पाणी आयल हो या न आयल हो। त मूंखां वरी उमूमन पुछंदो, बाबा हिन रस्ते सां जेके वण फलाणा फलाणा जेके बबर जा रखियल आहिनि उहे जेको तो ॾिठा। मुंहिंजो त आउं बनीअ ते वियो हुउसि, ऐं रोड रस्ते आहे त कोन ॾिसण वियुसि, पर रोड ऐं रस्ते जा जेके वण हूंदा उहे उन जी बि संभाल। ॿीहर हिकिड़े भेरे आउं ज़मीनदारीअ तां वियुसि, आउं ज़मीनदारीअ ते वियुसि, सो आउं ज़मीन ते वियुसि, मोटी आयुसि त मूंखां पुछियईं त जेको आहे सो फलाणा, त आउं वण यादि करे वियुसि त वण इहे रस्ते सां हूंदा ऐं पोखियल हूंदा, वण हूंदा या न हूंदा। त मूंखे चयईं त बाबा स्कूल में वई, आउं त स्कूल त कोन वियुसि, आउं बनीअ ते वियो हुउसि। मूंखे चयईं स्कूल में शागिर्द हाज़िर हुआ न हुआ, उस्ताद हाज़िर हुआ या न। साईं ॿिए भेरे जेॾी महिल वियुसि त स्कूल, शागिर्द, वण, बनियुनि जा रस्ता सभु शयूं यादि करे वियुसि। त इन नमूने सां हू हर शइ ते नज़र रखंदो आहे। वण रस्ते ते कंहिं माण्हू वढे त कोन छॾिया, पाणी आयो आहे या न आयो आहे, जेको आहे सो स्कूल में ॿार पढ़नि पिया या न पढ़नि पिया, जेको आहे उस्ताद हाज़िर आहिनि या न आहिनि, इन हद ताईं उहो इन्वॉल्व हूंदो हो ज़ाती तौर ते पंहिंजनि शयुनि में। ऐं त इन नमूने सां आउं सम्झां थो उन अमल मां असां सिखियासीं। ऐं ॿियो जेॾी महिल आउं नवाबशाह में हिते हूंदो हुउसि ऐं हिते ज़मीनदारीअ ते हिते संभालण आयो हुउसि त यकीनन ईंदा हुआसीं त अॼु को पुलिस वारो ॿधी वियो माण्हूअ खे, अॼु को बाबा ही थी वियो, को तपेदार जो को मुख़्तियार करे रोज़ कोन प्रॉब्लम हूंदो ई हूंदो। ॿ टे दफ़ा बाबा कोन मूं हुन में इन्वॉल्व थियण जी कोशिशि कई। बाबा मूंखे सख़्तीअ सां चलियो जी तोखे सियासी कम में कोन्हे वञिणो। ऐं हैरान थी वियुसि त मुंहिंजो वालिद 24 कलाक अटेंड थो करे, माण्हुनि खे अटेंड थो करे, सियासत थो करे, मूंखे छो थो चले। पोइ मूंखे चयईं त बाबा
मूं 2-3 दफ़ा ख़ैर मूं कयो पोइ मूंखे ॾाढा दड़का खाधा मूंखे चई त बाबा ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो वालिद वॾो ज़मींदार हो पंहिंजे इलाइक़े में 2000 एकड़ ज़मीन हुई हुन वटि हींअर उन जे हिसे पतीअ मां हिते 600 एकड़ पोणा 600 एकड़ मूं वटि ज़मीन आहे हिते मुंहिंजे भाउ वटि बि एतिरी हूंदी असीं इज़त सां सियासत कई आहे साईं जीएम सैद सफ़ाई सुथराईअ सां सियासत कई आहे ऐं इहा ज़मीन मां तव्हां मूंखे ॿुधायो त जे तूं मुंहिंजे औलाद जी हैसियत में अची पहिरीं त ॿुधाए तुंहिंजी क्वालिफिकेशन छा आहे मूं चवां ग्रेजुएट आहियां चई ग्रेजुएट माना क्लर्क तूं पंहिंजो ॿार पाले सघंदे ॿार ऐं बचा पाले सघंदे जो तूं माण्हुनि जी सियासत कंदे न चई त पोइ जेको आहे सो वधि में वधि तुंहिंजी भला ॾिसजे न भला केतिरो भला 17 ग्रेड जो ऑफिसर एतिरो कंदो जो पंहिंजा बचा बि पाले ऐं जेको आहे सो जेको सियासत बि करे ऐं माण्हुनि जी बि ख़िदमत करे चई न जी हाणे असां पूरी पंहिंजी ज़मीनदारी आहे मूं पंहिंजा तमामु वसीला जेके आहिनि इन में ख़र्च कया आहिनि तमामु पंहिंजा वसीला ख़र्च कया आहिनि उनजे बावजूद बि ऐं मूंखे चई त सिर्फ़ु तव्हां हुन वक़्त में ताज़ो मूंखे चई त तुंहिंजी ऐं तव्हांजे हिकिड़ी भेण जी हिकिड़ी तव्हांजी ॿिनि जी शादी कराए ॿिया सभु मुंहिंजा मूं वटि एतिरा वसायल कोन आहिनि पंहिंजनि ॿारनि जी शादी कराए सघनि पब्लिक में ऐं सॼो मुंहिंजो पैसो निकितो आहे पहिरीं पंहिंजा वसायल वधायो पोइ सियासत करियो त सियासत मुक़दस पेशो आहे जे अगरि पंहिंजा वसायल तव्हांजा पंहिंजा ई तंग आहिनि त सियासत में ईंदो करप्शन कंदो तव्हांजी बेईमानी करियो इन खां बहितर इहो आहे त पोइ न करियो बहितर इहो आहे त पोइ न करियो तव्हांजा वसीला हुजनि ई न ऐं तव्हां करियो सियासत ऐं उन ते जेके अख़राजात आहिनि जेके आहिनि उहे तव्हां कंदो त नतीजो इहो थियो आहे कंहिंसां गाॾीअ में गॾिजी वेंदो कंहिंजे लाइ फोन कंदो कंहिंजे लाइ छा कंदो कंहिंजो ओतिरो तव्हां वटि रिसोर्सिस ई कोन्हनि रिसोर्सिस कोन पोइ छो था करियो रिसोर्सिस वञी ठाहियो पोइ जे तव्हां ठाहियोसि त पोइ ठीकु ऐं इहो अॻियां हली 1990-95 खां पोइ मूंखे महसूसु थियो जे 90 में महसूसु थियो त न असांजा एतिरा रिसोर्सिस कोन्हनि 5-7 साल असां कमायो एतिरा रिसोर्सिस कया पोइ सियासत में घिड़िया त इहे हुनजा सबक़ हुआ जेके इहो त बाबा सियासत में अचो त करप्शन न करियो ऐं जे ईंदो त पोइ या त ज़रूरी त न आहे हमेशह बाबा हिकिड़ो मिसाल ॿुधाईंदो त हिकिड़ो कराची में ज़ेबुनिसा स्ट्रीट ते हिते हिकिड़ो दुकानदार हूंदो मशहूरु को जेम्स ज्वेलर्स जे नाले सां मशहूरु हूंदो त उहो सोन में का खोट कोन कंदो आहे घटि वाधि कोन कंदो ऐं तमामु नाले वारो मक़बूल हो अचानक को दुकान बंदि थी वियो त हुन चयो त बाबा हीउ जेको दुकान बंदि थी वियो छाजे करे त ॿियनि नालनि सां ख़बर पई त फलाणा नालनि जेके हुनजे पुटनि खोलिया आहिनि त पोइ हुननि खां वञी पुटनि खां हुनखे पियो बाबा तव्हांजो एॾो वॾो नालो तव्हांजो लेबल ई वॾी ॻाल्हि हुई तव्हांजे कारोबार जे लाइ हुन चयो त बाबा असांजे पीउ असांखे चयो त इहो जेको लेबल आहे ख़िदमत जो जेको आहे इहो मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी जी कमाई कई आहे इन में तव्हां का अहिड़ी शइ न कजो जो इहो मुंहिंजो नालो बदनाम कयो वञी ॿिए नाले सां कजो पर मूंसां गॾु मुंहिंजे नाले सां करियो त पोइ मूं वारे तरीक़े खे वठो उहो असांखां कोन थो मुमकिन कोन्हे सो असांखे अलाह ईमान ॾींदो जो वॾनि जो नालो या पुख या जेका उन्हनि बुनियाद रखिया आहिनि उनखे उहो ख़राबु न करियूं तव्हां आयल दोस्तनि सभिनी जी महिरबानी